रामपुर के गवर्नमेंट हाई स्कूल में 14 अगस्त ॾींहं जे हवाले से उस्ताद निहालदीन मलिक, उस्ताद मस्ती खान बिजारानी, उस्ताद राजा अब्दुर्रहमान बप्पड़, उस्ताद मोहम्मद इब्राहिम शेख, उस्ताद हैदर अली बिजानी, उस्ताद अल्ताफ़ हुसैन मलिक, उस्ताद जमशेद अली जाफरी, उस्ताद हैदर अली सूमरो, उस्ताद लतीफ़ अली मलिक, उस्ताद मंसूर अली मलिक, उस्ताद शाहज़ेब अली मलिक ऐं ॿियनि उस्तादनि ऐं शागिर्दनि जी अॻुवाणी में वॾे जोश ऐं जज़्बे सां जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। प्रोग्राम जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो। सादत उस्ताद वज़ीर अली जतोई हासिल कई। प्रोग्राम में क़ौमी तरानो पिणु पेश कयो वियो। जश्न आज़ादी प्रोग्राम में उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾी तइदाद में शिरकत कई। असिस्टेंट कमिश्नर तंगवानी अली रज़ा बोज़ार मेहमान ख़ास तौर प्रोग्राम में शिरकत कई। तक़रीब जे मेहमान ख़ास उस्तादनि ऐं शागिर्दनि सलमान बिजारानी, फयाज़ अली घुनियो ऐं ॿियनि ॿारनि जश्न आज़ादी जे हवाले सां तक़रीरूं क़ौमी नगमनि ते टेबलोज़ पेश कया। प्रोग्राम जे मुक़ररीन उस्तादनि शागिर्दनि जश्न आज़ादी तक़रीब के ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान असांजे वॾनि जी महिनत, क़ुर्बानी ऐं इताअत जो नतीजो आहे जेको 14 अगस्त 1947 ईस्वी ते वजूद में आयो। हीउ वतन असांखे अल्लाह पाक तरफ़ां अज़ीम नेमत तौर अता थियल आहे, जंहिं लाइ असांजे बुज़ुर्गनि अमली जिदोजहद सां गॾु पंहिंजे जाननि जा नज़राना पेश कया। पाकिस्तान जो मतिलबु आज़ादी, अमन ऐं पंहिंजी धरती ते इज़त सां रहण जो हक़ हासिल हुजणु आहे। असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त वतन जी तरक़ी, ख़ुशहाली ऐं अमन लाइ गॾिजी कमु करियूं ऐं पंहिंजे ईंदड़ नस्ल खे तालीम, ईमानदारी ऐं क़ुर्बानी जो पैगाम ॾियूं। आख़िर में केक तक़रीब खां पोइ पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा पिणु लॻाया विया। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JT न्यूज़ करण। एक ही सोच है, एक पहचान है वतन सबसे ऊपर।